सामूंडी तूफ़ान बाइपरजॉय कराची जे ॾखण खां 470 किलोमीटरनि परे रहिजी वियो आहे। सिंध हुकूमत तेज़ हवाऊं घुलण सबब कराची जे शहरनि खे घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत कई आहे। मौसमियात खाते मुताबिक़ सामूंडी तूफ़ान कराची खां ॾखण में 470 किलोमीटर जे ठटे खां 460 किलोमीटर जे फ़ासिले ते पहुतो आहे। मौसमियात खाते मूजिब समुंड में 30 खां 40 फुटनि ताईं छोलियूं उथी रहियूं आहिनि। सामूंडी तूफ़ान सुभाणे सुबुह ताईं कराची ऐं ठटे खे वधीक वेझो थींदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त 15 जून ते 3 पहरनि जो तूफ़ान केटी बंदर ऐं भारतीय गुजरात सां टकराईंदो। सिंध जे सामूंडी पटीअ ते सामूंडी तूफ़ान जा अचण शुरू थी विया आहिनि। बदीन, सैराणी, जाती, सजावल, ठटे, शाहबंदर, गाढ़ी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात शुरू थी वई आहे। मरीर जे इब्राहिम हैदरी, स्टील टाउन, घग्गर फाटक समेत सामूंडी पटीअ जे ॿिनि इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची, हैदराबाद में बि हवाऊं असर ॾेखारणु शुरू करे छॾियो आहे। समुंड में 4 सबब केटी बंदर शहर खे ख़ाली करायो वियो, जितां माण्हुनि खे महफ़ूज़ हंध मुंतक़िल कयो पियो वञे। ॻोठ उमर जत, लोंग मल्हा, जुमो मल्हा, हाजी अलू मल्हा, अहमद जत, उमर पटेल ऐं ॿियनि ॻोठनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त तूफ़ानी हवाउनि जी रफ़्तार 200 किलोमीटर फ़ी कलाक थी वई आहे। सामूंडी तूफ़ान सां सिंध जी सामूंडी पटी मुतासिर थींदी। 15 जून ते तूफ़ान केटी बंदर सां टकराइजी सघे थो। सामूंडी तूफ़ान जे ख़तरे सबब इंतज़ामिया कराची जे डिफेंस जे रिहाइशियुनि खे सीवियूं ऐं दरख़शान जा घर ख़ाली करण जो मशवरो ॾिनो। रिहाइशियुनि खे घरनि जी दाख़िली दरवाज़े ते सीमेंट जूं आरज़ी दीवारूं ठाहिण जो बि मशवरो ॾिनो आहे।